मटियारी शुगर मिल में कमत जी पीढ़ाई शुरू थी वई पर आबादगारन खे को भी रिलीफ न मिली सघियो। एसएस न्यूज़ के रिपोर्टर ज़हीर अहमद सोहो मूजिब मटियारी शुगर मिल गुज़िरियल साल वारो 250 रुपया कमत जो फी मण अघ मुक़रर कंदे कमत जी पीढ़ाई शुरू करे छड़ी, जॾहिं त शुगर मिल ताईं कमत पहुचाइण जो ख़र्च बि 60 खां 70 रुपया अची वञे थो। आबादगारन जो चवणु आहे त बरसात सबबि जेको असां ज़मींदारनि हारियुनि जो नुक़सान थियो, जेके बसर वोणनि केले जा फसल मुकमल तबाह थी विया, उन ते सिंध हुकूमत को बि रिलीफ न ॾिनो आहे। हुननि चयो त कमत जो अघु 250 रुपया मुक़रर करे ज़मींदारनि खे हिकु वॾो नुक़सान ॾिनो पियो वञे, जंहिं सां ईंदड़ वक़्त में कमत जी पोखाई ते बि वॾो असरु पवंदो। ज़मींदारनि जो इहो बि चवणु हुयो त जेका देवी किरण बबुर काठियूं ॿारण में कम थियूं अचनि, बग़ैर कंहिं ख़र्च जे तयार थियो वञनि, उन्हनि जो फी मण 400 रुपया आहे ऐं जेको फसल कमत जो असां ॿिज पोखे भाण भितर ॾेई 16 खां 18 महीननि में तयार कयूं था, उन कमत जो अघु 250 रुपया फी मण मुक़रर करण आबादगारनि सां वॾो ज़ुल्म आहे। ज़मींदारनि चीफ जस्टिस खां मुतालबो कयो त सिंध जे आबादगारनि सां थींदड़ ज़ुल्म जो नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे।